तेज हयाती। नवीन दे मां तोखे आसमान ते पे गोलियो पर तू तो जमीन ते मिली वे। असां जी तवा सां का भी दुश्मनी ना है। पुठो वनी में तो ता हलिया वनो। असां के असां जो दुश्मन मिली वियो आ। तवा सां मुझी का भी दुश्मनी ना है। मां चवां तो हितों भजी निकरी वनो पर जेकॾहिं पोइते नज़र कई थव तो गोलियुनि सां जिस्म परूण करे छॾींदोसांव। हलो नहीं दादा केरुआ के वठी हल। दिलावर खे गिच्छे मां वठी उनखां पुछंदुसि, अरे ज़ालिम तो असां सां एॾो वॾो ज़ुल्म छो कयो? मुंहिंजी न्याणी तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो हो? शाहज़ेब तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो? इहो छो कयो? तोखे असांजूं अखियूं आॾो छो न आयूं? वाह रे दिलावर वाह, वाह जी यारी मलाई अथई। जिन तोखे जीअ में जायूं ॾिनियूं उन्हनि जे अंदर में कान अथई। सियाणनि सच चयो आहे ताड़े सिर्फ़ ताड़े हूंदो आहे। इंसान कॾहिं थी नथो सघे ताड़े लही वहशी आई तो में इंसानियत किथां आई? शाबाश हाशिम शाबाश। अज तो साबित करे ॾेखारियो दिलावर खां सवाइ वो शींहं आहे। शींहं बि बबर शींहं। सरदार शाहज़मान मां तुंहिंजो मुजरिम न आहियां। तुंहिंजा मुजरिम बंगल खान ऐं शमीर आहिनि। पर शाहज़ेब सां तू भी त विड़ियो है न। मूंखे ॿुधाए त तू कंहिंजे चवण ते विड़ियो है? शाहज़मान खान मूं चयो न त मूं तुंहिंजे पुट खे नाहे मारियो। हाशिम शेरो खे वठी वञ, कुट खोड़ेसि, सची कराएसि त हिन शख्स कंहिंजे चवण ते मुंहिंजे पुट शाहज़ेब खे क़त्ल कयो आहे। बाबर साईं जेकॾहिं पोइ बि न ॿुधाए त पोइ हिनखे उफट मारे छॾियो, उफट मारे छॾियो हिनखे। बाबर साईं मूंखे पक आहे पंहिंजी सची कोन कंदो। तंहिं करे हिनखे वठी वञी जंग में मारे थो छॾियांसि। जेकॾहिं पक अथई त करीस वञी पूरो। हिन असांखे घणो अची तंग कयो आहे। सरदार साईं मूंखां साख वठो। मां शाहज़ेब जे क़त्ल में मुलविस न आहियां। ठीक आहे ठीक आहे। हाशिम हिनखे छॾीस त ही वुज़ू करे अचे ऐं पोइ भलो साईं मथे ते रखीस। सरदार साईं भली तव्हां मस्जिद में साख ॾियो, मां तव्हांजो ॾोही न आहियां। खबर बसरा तुम्हारा फकीर छा था चवन? वडेरी बसरा जेड़ी कचे तेड़ी पक्की मुंहिंजा फकीर फिरंदा था वतन पिया। काल्हे बड़ई
लय मिट थी वई आ। हाणे तूं बि खणी संपुर कर। वडेरी ऊंचा फ़कीर ॿुधाइनि था पिया त शंभूअ खे क़त्ल कयो वियो आहे। इहो जेको एक्सीडेंट आहे न, इहो सॼो ड्रामो आहे। लाश जे मथां गाॾी चाढ़े गाॾी धको हणी वियसि, बाक़ी ईअं न आहे। इहे था चवनि, पर बसरा इहो कहर असां सां कयो कीअं आहे? वडेरी हाणे इहा ख़बर कोन थी पए, छो त मुंहिंजा फ़कीर बि मूं वांगुरु पोढ़ा थी विया आहिनि। उन्हनि जी नज़र बि परे खां घटि थी वई आहे। चवनि था पिया त असां नज़र जे घटिताईअ जे करे कातिल खे सुञाणे न सघियासीं। सम्झां थी, इहो सॼो कमु बहादुर जो आहे। मुंहिंजे भाउ जो कातिल बहादुर ख़ान ई आहे। बहादुर ख़ान खां त मां अहिड़ो पलांद वठंदसि जो इहो त सॼी उमिरि यादि रखंदो। वडेरी हाणे फ़कीरनि खे मां चवंदसि त इहा जांच करे ॾिया, पर उन्हनि खे बि को ख़र्चो खपा, को भाड़ो किरायो त घुर्जे न। ॿी ॻाल्हि इहा आहे त जीजल मां फ़कीरियाणी आहियां, सुवाल करण खां सवाइ रही बि नथी सघां। हा हा, फिक्र न कर, गंज मिलंदई, गंज मिलंदई। महिरबानी जीजा, महिरबानी, लख कुर्ब। जीजा कातिल हिकिड़ो कोन्हे, 4 आहिनि। जीजल जॾहिं इहो पोस्टमार्टम थियो न त सॼी ख़बर पइजी वेंदई। पोइ इहो सॼो केस ठोक दरिया खान ऐं बहादुर ख़ान जे मथां वञी पवंदा काठ। सॼी ज़िंदगी जानी छॾाए न सघंदा, पाहीअ चढ़ी वेंदा। पोइ हीअ सॼी मिल्कियत बि तुंहिंजी ऐं तूं हिन जी बादशाहज़ादी। पोइ उहा न ॾिठी अथई जेका इहा गुलन देवी जेका आहे, फूलन देवी, अलाए छा जी जा, बसि मां त उहा बणिजी वेही रहो। बसरा ॻाल्हि त वाजी कई अथई। बसरा कचे मिठे जा पकी, मुंहिंजा फ़कीर त फिरंदा था वतन। ससी हिकिड़ो मिंट बी। जमाल, ये रस्ते ते मुझे राहू न रोकींदो कर, मुझे खौफ तो थे, कोई ॾिसी न वठे। खौफ न कर ससी, मूं बसरा के पूरा 5000 ॾिना आहिनि। छा लाइ? चरी तो लाइ, ॿियो वरी कंहिंजे लाइ? मां छा कंदसि पैसनि खे? जेकॾहिं तोखे पैसा ॾियणा बि हुया न त सिधो सो मूंखे ॾियां, मासी बसरा खे छो ॾिनई? ससी हाणे छा थींदो? हाणे छा, हाणे कुछ भी कोन थींदो। ठीकु आहे ससी, मां बाबा साईं खे चवां थो त सरदार साईं खे चवे त पंहिंजी जल्दी शादी थिए। हाँ इहे कर। जमाल हाणे मूंखे देर थी थिए, मां हलां थी। हाजी शरीफ, मां पाण हैरान आहियां। असां वटि हथियार बि हुआ, नोट बि थियल हुआ, कोई भी असा का हथियार खसे विया आहिनि ऐं असां हिकिड़ो फायर बि न करे सघियासीं। कीअं आयो, कीअं हथियार खसी, कीअं हलियो वियो? गुलज़ार, दिलावर सां विहण एतिरो आसान आहे जेतिरो तव्हां सम्झो। मुंहिंजी दिलि पई चवे त दिलावर को वॾो तोपची हूंदो, आमो साम्हूं मुक़ाबिलो थींदो, पोइ हार ऐं जीत मुक़दर आहे। हिन चकर दिलावर बची वियो आहे कि ॿीहर रुख चढ़ियो न त खोटिजी वेंदो इहो दिलावर। हाजी शरीफ, मां मरां त भले मरां, पर इन्हे दिलावर खां पंहिंजे भाउ जो पलान ज़रूर कंदुसि। हाणे इन दिलावर खां पलाद कंदासीं, गोले गोले इन दिलावर खे मारींदुसि। दिलावर खे ख़बर पवंदी त मां केतिरो शरीफ आहियां। हाजी शरीफ, कुछ शेरू जे बारे में भी सोच। हाशिम उनके खंबे खणी वियो आहे। मूंखे तो खौफ आहे त किथे हाशिम शेरू के मारे न विझे। हाशिम शेरू के मारे हा न त उते जो उते ही मारे हा। हाशिम शेरू के खंबे वियो आ, ने जो मतलब त हाशिम शेरू के छॾे ॾींदो
पर इन जे लाइ असां कुछ न कुछ करणो पवंदो। इए न थे जो सुभाणे असां जो यार शेरू अची असां के मयारो दे। गुलज़ार इए शेरू के अकेलो कोन छड़ींदासी, शेरू जी वार कंदासी, पंहिंजी जान कुर्बान करणी पई न तब कंदासी, इन शेरू के आजाद कराईंदासी। ओए हल तो हलो, हली हाशिम साहब पानी करे अचो, छो त दिलावर भी हाशिम सां गॾु न आहे। टक्कर न कर गुलज़ार, टक्कर न कर, वज मिलियो न इन हाशिम खे बि ॾींदुसि टांगा। इन हाशिम खे ख़बर पवंदी त शरीफ हिकु माई त आया। बाबल साईं, मूं तव्हांखे चयो हो न, जॾहिं साख जी ॻाल्हि थो करे त साख खणी वेंदो। बाबल साईं ही कूड़ो आहे, मां हिन जी फितरत खे चङी तरह सुञाणा थो। हाशिम भले ही कूड़ो हुजे, पर हिन साख खई आहे, हिनखे छॾे ॾे। सरदार साईं बराबरि मां कूड़ो आहियां ऐं केतिरा भेरा मूं कूड़े ते कसम खया आहिनि, पर सरदार साईं मां हींअर सच थो ॻाल्हायां। तव्हांजे पुट जे क़त्ल में मां मुलविस न आहियां, न मूं शाहज़ेब खे मारियो आहे ऐं न मूंखे का ख़बर आहे। वन शेरू, तूं आज़ाद आहीं, छो त तूं साख खई आहे। हाणे सचो आहीं या कूड़ो आहीं, भलो पाण इंसाफ़ कंदो। वञ शेरो, भाग भला थई, साख जे सदके नई जिंदगी मिली थई, छा याद कंदे? महिरबानी सरदार साईं। बाबल साईं, जंहिंखे बि वठी ईंदासीं वो कसम ऐं साख खणी वेंदो, त पोइ शाहज़ेब जे कातिल जी ख़बर कीअं पवंदी? हाशिम, अल्लाह मालिक आहे, जंहिं बि मुंहिंजे पुट खे क़त्ल कयो आहे न, मुंहिंजो ख़ुदा इंसाफ़ कंदो। मुंहिंजो पुट बेगुनाह क़त्ल थियो आहे, अल्लाह वटि देर आन देर न आहे, हक़ इंसाफ़ थींदो, ज़रूर थींदो। चाचा पलिया, तू हिते बेले में? वाह रे दिलावर, वाह वाह जो मुर्स माण्हू। अज मां तुझी मुर्सीअ खे सलाम करण आयो आहियां। अरे कारी, तुंहिंजा हथ न थे क्या? जॾहिं तो मीरा जो सुहाग पे उजाड़ियो। अरे असांजे क़ौम जा माण्हू त नमक मल्हाईंदा आहिनि, जंहिं घर जो पानी पीअंदा आहिनि उन घर जी सॼी उम्र हिफ़ाज़त कंदा आहिनि। तूं कहिड़ो मुर्स माण्हू आहीं? अरे जंहिं घर तोखे छांव ॾिनी उनखे तो बाहि ॾेई छॾी। अरे ज़ालिम, मुंहिंजी न्याणी निमाणीअ तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो? हा चाचा पलिया, ही तू छा थो चवी? मां छो मारींदुमि शाहज़ेब खे? तूं बि माण्हुनि जी ॻाल्हियुनि में अची वियो आहीं। न चाचा पलिया न, मूं शाहज़ेब खे न आहे मारियो। मां तो मीरा जी शादीअ ते ख़ुशि थियो हुउसि चाचा। जॾहिं शाहज़ेब ऐं मीरा जो रिश्तो थियो हो न, त मूं पंहिंजे हिननि हथनि सां सॼे ॻोठ में मिठाई विराई हुई। मीरा जो घर उजाड़ण वारो मां न, को ॿियो आहे चाचा। ऐं इहा दुश्मन जी चाल आहे। मुंहिंजी धीउ मीरा कूड़ी नथी थी सघे। उहा ई चवे थी त शाहज़ेब जो कातिल तूं ऐं तूं। कहिड़ो सबूत आहे मीरा वटि? इहो सिर्फ़ मीरा जो वहम आहे। मूं त मीरा खे ख़ुशि ॾिसण थो चाहियो। मां मीरा खे रत जा गोड़ा रोअण वारो न आहियां।
मीरा जी जिंदगी कंधनि जी सेज बनाइण वारो न आहे चाचा। चोर कॾहिं मञींदो आहे त मूं चोरी कई आहे? अरे तूं त धाड़ेल हुए न, तूं कीअं मञींदे त तूं कातिल आहीं? दिलावर अॼु ही पोड़ो पी तोखे पारा थो थो ॾे त जीअं मुंहिंजी धीअ रत रुनी आहे, तूं बि सॼी ज़िंदगी रत रोंदो रहंदे, रत रोंदो रहंदे। हाणे तुंहिंजी ज़िंदगी कंधनि जी सेज बणिजी वेंदी। तूं कॾहिं बि सुख जो साह न खणी सघंदे, न खणी सघंदे। चाचा पलिया, चाचा पलिया, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मूं ते एतबार कर। मूंखे ॾेणनि जा वध ॾेई न वञ। बाबर साईं, हिकिड़ो अर्ज़ु हो। चओ ख़ुदा बख़्श। बाबर साईं, वक़्त हालतूं अहिड़ियूं आहिनि जो तव्हांखे चई बि नथो सघां, ऐं जॾहिं पंहिंजे पुटु जमाल जा हाल थो ॾिसां त पोइ रही बि नथो सघां। बाबल ख़ुदा बख़्श, तूं कहिड़े मसइले में मुंझी पियो आहीं? बाबर साईं, छोकिरो शादीअ लाइ ज़िद कयो वेठो आहे ऐं पलियो संग ॾियण खां इनकार कयो वेठो आहे। बाबर साईं, ससुई मुंहिंजे छोकिरी जी मंग आहे, पली जो इनकार ठहे ई कोन थो। ख़ुदा बख़्श, हेॾी ई अहिड़ा आहिनि, पल्ले खे पंहिंजो होश ई न आहे। हाय हाय, हुनजी वॾी धीअ जो मुड़ुसु क़तल थियो आहे ऐं तूं शादीअ जी ॻाल्हि थो करे। शाबाश हुजे, शाबाश हुजे, ख़ुदा बख़्श, शाबाश हुजे। बाबर साईं, मां शादीअ लाइ तकड़ नथो कयां, शादी भले सां सतीअ में थिए, पर भलियो इनकार त न करे न बाबा। ख़ुदा बख़्श, जॾों का मींहुं तॾों का पाणी, फिलहाल तूं इहा ॻाल्हि बि न कर। रही ॻाल्हि ससुईअ जी, ससुई जमाल जी मंग आहे, वक़्तु आयो त हिन ॻाल्हि खे बि ॾिसंदासीं। ठीकु आहे बाबर साईं, तव्हां चयो, हाणे मूंखे दिलि जाइ थी वई। ऐं हा, पंहिंजे छोकिरे ने जमाल खे सम्झाए छॾ, तकड़ न करे। जॾहिं न हाल तूं सही थियूं, असां पाण जमाल ऐं ससुई जी शादी कराए छॾींदासीं। आई ॿुधो अथमि त तूं वॾी कानी करामत वारी आहीं। असरा जड़ी कचे तड़ी पके रे समूजा फकीर फिरंदा था वतन पिया। पीरन फकीरन वारी आहे, रे अंतर जो हाल अहवाल ॼाणदी आहे। अच्छा, भला मूंखे ॿुधाए त मुंहिंजी किस्मत में छा लिखियल आहे? रे तुंहिंजे किस्मत जो किताब ई पूरो थी वियो आहे, बाक़ी वञी के ॿ-4 पन्ना बचा अथई। छा थी चई? न लांबारो हिकिड़ो ख़तम। मां तव्हांजो किताब कढां, खोलिया थी किताब, पटे थी जाव किताब। सब थोड़ो न जल्दी कर। वैसे वो अखियूं बंदि करे हिते हिन हिकिड़े अखर ते हथ लंदन जी आस से